अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तमाम पंहिंजो दोस्त उदास इमरान अली। सो अॼु हिकु तमामु बहितरीन ॻाल्हि खणी आयो आहियां अव्हांजे लाइ। इंशाअल्लाह ताला अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ऐं दोस्तों जिन जिन मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो सो महिरबानी करे सब्सक्राइब कयो ऐं बेल लाइक कयो जीअं मुंहिंजा वीडियो अव्हां ताईं पहुची सघनि। दोस्तों चिॿिरो त अव्हां ॿुधो हूंदो पखी, चिॿिरो पखी जंहिंखे अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त हीउ निभाॻो आहे ऐं चंडो पखी आहे। हुन जे ॾिसण सां ईअं ई वाक़ई लॻंदो आहे। पर अॼु हिकु ॻाल्हि हुन जी कहाणी थो ॿुधायां अव्हांखे जेका तव्हांखे तमामु बहितरीनु लॻंदी ऐं कुझु वाज़िया तव्हांखे करे ॿुधायां थो, सम्झाणी अची वेंदी। त हलूं पिया अॻियां। त चिॿिरो उहो वाहिद पखी आहे जंहिं करबला जो वाक़ो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। हीउ पखी अॻ में घरनि में रहंदो हुयो। जॾहिं इमाम मौला मज़लूम हुसैन अलैहिस्सलाम खे शहीद थींदे ॾिठो त वञी हिन झंग वसायो। जॾहिं अॼु बि जंहिं घर में तकलीफ़ या मौत खे ॾिसंदो आहे त दाऊं कंदो आहे। अक्सर माण्हू हिन खे निभाॻो चवंदा आहिनि। जॾहिं त सभ खां पहिरीं हिन खे तकलीफ़ थींदी आहे। पखियुनि में सभ खां घणो इमाम मौला मज़लूम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जो सदमो पहुतो उहो चिॿिरो पखी आहे। इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम फरमाइनि था, हीउ पखी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में घरनि में ई रहंदो हुयो। जॾहिं को माण्हू कुझु खाईंदो हो त हीउ पखी अची उन जे साम्हूं वेहंदो हो। पोइ माण्हू हिन खे खाइण लाइ कुझु न कुझु ॾींदा हुआ ऐं असां ॾिसी करे हिन खे भितर हणी करे अञा भॼाए छॾींदा आहियूं, उॾारे छॾींदा आहियूं। ज़रूरु अव्हां बि ॾिठो हूंदो ऐं असांखे बि इहा ॻाल्हि ख़बर आहे। पर जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में शहीद थियो त हिन आबादी छॾे वीरानियूं पहाड़ियूं ऐं सहरा खे वञी वसायो ऐं रोई चवंदो रहियो त तव्हां इहा बदतरीन क़ौम आहियो जंहिं पंहिंजे नबी जे नवासे खे पुठो आहे। मूंखे हाणे तव्हां ते एतबार न आहे। इहे चिॿिरो पखी जा लफ़्ज़ ऐं दाहूं। अॻे त पखी ॻाल्हाईंदा हर जानवर ॻाल्हाईंदो, हाणे जीअं अव्हांखे ॾिसो था त उन वाक़ई। त दोस्तों अॼु जी इहा ई कहाणी जेका मां अव्हांखे ॿुधाई इंशाअल्लाह ताला अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। ऐं मुंहिंजे जिन जिन दोस्तनि सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे छॾिजो। वॾी महिरबानी पहिरीं प्यारनि जी। अस्सलाम वालेकुम।